अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेड़ो तुंहिंजो नां बाझ पियो ॾाई मङा, जेड़ो तुंहिंजो नां बाझ पियो ॾाई मङा। रीह थंभे रीह थूणिए तूं छपर तूं छांव, कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभ का। दीन इस्लाम जी हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में ॾेही तुड़े परॾेही ॿुधंदड़नि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। सोशल मीडिया जे जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अवां जी समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौरु ईमान जी सलामती लाइ ही हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश कई अथमि। बशरी तक़ाज़ा मूजिब लफ़्ज़ी या एराबी तौरु ज़ेर ज़बर शद मद जी जेकॾहिं का ग़लती थिए त माफ़ कंदा। असांजे सिंध धरतीअ जे हिन माए नाज़ ऐं बेबाक आलिम सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस ॾाहिरी ताहिरी बख्शी क़ादरी नक्शबंदी शाज़ अली दामत बरकातुल आलिया जे लिखियल सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर अहसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान जो जामे पैगाम अवां ताईं पहुचाइण जी कोशिश करियां पियो। इन दुआ सां त अल्लाह करीम मुंहिंजो ॿुधाइण ऐं अव्हां जो ॿुधणु पंहिंजे बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। जी दोस्तो, सईं राह जे सफ़र में अॼु सभ खां पहिरीं अवां जो तवजह छिकराईंदुसि कलाम इलाहीअ जे हवाले सां। उन्हीअ खां पोइ कोशिश करे अॼु पाण सूरतुल फ़ातिहा जंहिंखे पाण अलहम्द शरीफ़ चऊं था उन्हीअ जो सिर्फ़ु तारुफ़ अॼोके हिन सईं राह जे सफ़र में पेश कबो। इन दुआ सां त अल्लाह ताला असां अव्हां खे अकुल अदराक शऊर फ़हम ऐं जो कुझु बि ॿुधूं अल्लाह ताला उन्हीअ जे मथां हमेशह हमेशह जे लाइ अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दोस्तो, जेकॾहिं क़ुरान करीम अरब जे अणॼाण बे इल्म ऐं ॼटनि बदविन खे हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उन जी औलाद लाइ बाअस इज़्ज़ो शरफ़ बनाए सघे थो ऐं अहिड़नि जाहिलनि अणपढ़ियलनि खे जेकी अलिफ बा ता सा बि पढ़ी न सघंदा हुआ इल्म ऐं दानिश जे बज़्म जो सदर बणाए सघे थो ऐं काबतुल्लाह शरीफ़ जे हरम में 360 बुतनि जी पूॼा करण वारी क़ौम जी दिलि में इलाही मोहब्बत ऐं मारिफत जी शमअ रोशन करे सघे थो त हिन हलंदड़ दौर में असांजे ग़लति तसव्वुरात जे बुतनि खे टोड़े ज़रा ज़रे करे सघे थो, छो न करे सघंदो। दोस्तो, असांजो ईमान आहे त बिना शक ऐं शुबे जे असांजे अंधेरे घर खे उन जूं ज़ियाबार चमकदार झलकियूं रोशन करे सघनि थियूं।
अल्लाह ताला जो कसम आहे त इहो सभु कुझु थी सघे थो, पर इन शर्त सां जो असां उन जे हिदायतुनि ऐं रहबरीअ खे क़बूल करण लाइ सच्चीअ दिलि सां तयारु हुजूं ऐं असांजी ज़िंदगीअ जो क़ाफ़िलो उन हिदायत जे शाहराह ते हलणु शुरू करे जेका क़ुर मजीद असां लाइ तजवीज़ कई आहे। ए आजिज़ ऐं परेशान थींदड़ मुस्लमानो, अॼु बि क़ुर करीम अव्हांखे अज़मत ऐं इज़त जे बुलंदियुनि ॾांहुं वठी हली सघे थो, उन शर्त सां जो अव्हां उन जी क़ियादत क़बूल कयो। ए पंहिंजी बदकिस्मती ते रोअण वारा नौजवानो, सारे जहान ऐं पूरी दुनिया जी अॻुवाणी करणु अव्हां जो कमु आहे। जेका अव्हां खां गुम थी वई आहे उहा अव्हांखे वापसि मिली सघे थी, जेकॾहिं अव्हां लाइ जिद्दोजहद हुजे। अव्हां जिद्दोजहद कयो ऐं तड़प रखो। मुस्लमानो, यादि रखो त ज़िंदगीअ जी हीअ सारी हल हलां कमनि जी तक़सीम थी वञण जे करे आहे। ॾिसो, कंहिंजे हथ में हुकूम जी वाग आहे त को मजलिस मुशाविरत जो रुकन आहे, को तिजारत ऐं सनत खे सिंगारियो अचे त को ज़मीन जे पेट मां रिस्क जा बंदि थियल ख़ज़ाना ॿाहिरि कढी ढेर लॻायो वेठो आहे, को वाइज़ ऐं नसीहत जे मिंबर ते जलवा फ़रोज़ आहे त को तइलीम ऐं तदरीस जी मसनत खे रोशनी बख़्शो वेठो आहे, रौनक बख़्शो वेठो आहे, मुनव्वर कयो वेठो आहे। को फ़क़ीरीअ जे फ़िक्र ऐं फ़ना में लॻो पियो आहे त को दरवेशीअ जी गादीअ ते तशरीफ़ फ़रमा आहे। दोस्तो, मगर कंहिं बि क़ौम खे मजमूई तौरु इस्लाह याफ़्ता या सुधरियल तॾहिं चई सघिबो जॾहिं उन जा सभु अनासर हक़ जी दामन खे मज़बूतीअ सां वठी वेहनि ऐं पंहिंजे पंहिंजे अमल जे दायरे में क़ुर मजीद जे हिदायतुनि ते कारबंद रहनि ऐं पंहिंजे फ़राइज़ जे अंजाम दहीअ में पूरी दयानतदारी खां कमु वठंदे एतिरो बाहमी गहरो ऐं मुस्तहकिम ताल्लुक़ पैदा कनि जो जेकॾहिं उन्हनि मां को हिकिड़ो बि हक़ जे रस्ते खां फिरे त ॿिया अनासर उन खां मुतासिर न थियनि, बल्कि उनखे सिराते मुस्तक़ीम ते आणण लाइ, सही राह ते आणण लाइ, सिधी वाट ते आणण लाइ हिकु कुवत थी वञनि। क़ुर करीम हर इंसान खे पंहिंजे ख़ुसूसी तवजह जो मुस्तहिक सम्झो आहे ऐं पैदा थींदड़ ख़राबियुनि जी निशानदही कंदे उन्हनि जे इबरतनाक अंजाम खां वाक़िफ़ कयो आहे। जी दोस्तो, क़ुर पाक तवजह सां पढ़िजे थो त उन में केतिरनि बिगड़ियल क़ौमुनि जी हालात ऐं उन्हनि जी हसरत भरे अंजाम जे मुतालिक़ ज़िक्र मौजूदु आहे, पर असां उन्हनि जो ज़िक्र कॾहिं कोन था पढ़ूं। हा, जेकॾहिं पढ़ूं था त असां उन्हनि जे ज़िक्र पढ़ंदे हिकु लम्हो बि फ़िकिर नथा कयूं। असीं इहा तकलीफ़ तमामु थोरी बर्दाश्त कयूं था जो पंहिंजे अमलनि जो मवाज़नो उन्हनि बर्बाद थियल क़ौमुनि जी हालात सां कयूं ऐं सोचूं त किथे असीं बि उन्हनि अमलनि करण जे करे ख़ुदा ना ख़्वास्ता उन सज़ा जा मुस्तहिक न थियूं। छो त अल्लाह ताला जो मुकाफ़ाते अमल वारो क़ानून अटल ऐं न बदिलजंदड़ आहे। जीअं संदसि पाक फ़रमान शाहिद आहे, वलन तजिद लिसुन्नतिल्लाहि तब्दीला, ऐं हरगिज़ न लहंदे अल्लाह ताला जे क़ानून में का तब्दीली, बेशक का बि तब्दीली नाहे अचणी अल्लाह जे क़ानून में। जी दोस्तों, सही राह जो सफ़र मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अहसनुल बयान अल्लाह ताला जे कलाम जो तफ़सीर, अहसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान, उन जो जामे पैगाम अव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि पियो करियां। अव्हां जो तवजह शुरूआती सिटरुनि में छिकरायुमि। दोस्तो, हाणे पाण सूरतुल फ़ातिहा, जंहिंखे पाण अलहम्द शरीफ़ चवंदा आहियूं, हर निमाज़ में सना खां पोइ पढ़ंदा आहियूं।
लाज़मी आहे, ज़रूरी आहे। उन हवाले सां अॼु ॿुधंदासीं, पढ़ंदासीं, सम्झंदासीं त उहा सूरह फ़ातिहा जेका पाण पढ़ूं था उन जी हक़ीक़त छा आहे, उन सूरह फ़ातिहा जी अज़मत छा आहे। अॼु मूंखे उहा ॿुधाइण जी कोशिशि कंदुसि। दोस्तों, सूरह फ़ातिहा ही मुख़्तसिर मगर हक़ीक़त ऐं मानाउनि सां भरियल दिलनशीन प्यारी ऐं जलील क़द्र सूरत आहे, जंहिंसां हिन मुक़दस आसमानी किताब जी शुरूआति थी, जंहिं नज़र ऐं फ़िक्र में इनक़लाब पैदा कयो आहे, जंहिं दिलि ऐं रूह खे नई ज़िंदगी बख़्शी आहे। हिन पाक सूरत जूं कई क़िस्मनि जूं बरकतूं आहिनि जेके कलम बंदि थी न सघंदियूं। पर दोस्तो, हिन जे मुतालिक़ हिते चंद ॻाल्हियूं अव्हां खे ॿुधायां थो, चंद ॻाल्हियूं अर्ज़ु करणियूं आहिनि। सभ खां पहिरीं, हिन सूरत जा नाला कहिड़ा आहिनि। पाण त सिर्फ़ु अलम शरीफ़ या सूरह फ़ातिहा ई ॿुधूं पिया, पर हिन जा ॿिया नाला कहिड़ा आहिनि। उन्हीअ खां पोइ हिन सूरत जो शान नुज़ूल, 3 नंबर ते हिन जूं फ़ज़ीलतूं कहिड़ियूं आहिनि, 4 नंबर ते उन जा मसइला कहिड़ा आहिनि, ऐं 5 उन जी लफ़्ज़ी तहक़ीक़ ऐं तफ़सीर आहे। कोशिशि कंदासीं त पंहिंजे मुक़ररु वक़्त जे अंदरि जेतिरो मुमकिन थी सघियो अॼु सूरह फ़ातिहा जी अज़मत ऐं उन जो तारुफ़ अव्हां खे ॿुधाइण जी कोशिशि कंदुसि। दोस्तो, हिन सूरत सगोरीअ जा नाला घणा आहिनि जिन मां हिन जी भलाई ज़ाहिर थिए थी। अल्लामा सुयूती अलैहि रहमत लिखियो आहे त फ़इन कसरतल अस्माए दालतुन अला शर्फिल मुसम्मा, यानी नालनि जी घणाई नाले रखियल शइ जे शर्फ़ ते दलालत कंदड़ आहे। उलमाए किराम हिन सूरत सगोरीअ जा ही नाला बयानु कया आहिनि जेके अव्हां खे तरतीब सां ॿुधायां थो। सभ खां पहिरीं आहे फ़ातिहतुल किताब। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, हिय उम्मुल क़ुरआन वहिय फ़ातिहतुल किताब वहिय सबउल मसानी। इहा क़ुरआन शरीफ़ जो मुंड आहे ऐं इहा किताब जी शुरूआत आहे ऐं इहा ॿियो भेरो वराए वराए आंदल 7 आयतूं आहिनि। जी दोस्तो, हिन सूरत पाक खे सूरतुल फ़ातिहा इन करे चयो वञे थो जो क़ुरान पाक में तिलावत करण वक़्तु, निमाज़ में क़िराअत करण वक़्तु पहिरियां हिन सूरत सां शुरूआत कई वेंदी आहे। किन आलमनि जो चवणु आहे त सभिनी खां अॻु में इहा सूरत नाज़ुल थी आहे, उन करे फ़ातिहतुल किताब सॾी वई, यानी वही जी शुरूआत पहिरियां सूरह इक़रा सां, पोइ वही जे रुकजण खां बाद या अय्युहल मुद्दसिर सां थी। उन खां बाद जॾहिं बाक़ाइदा क़ुरान करीम जे नाज़ुल थियण जो सिलसिलो शुरू थियो त पहिरियां ई सूरह फ़ातिहा नाज़ुल थी। जी दोस्तो, अकुल बि चवे थो त जॾहिं हर मज़मून तहरीरी हुजे या तक़रीरी अल्लाह ताला जे हमद सां शुरू थींदो आहे त अल्लाह ताला जो ही कलाम जो पूरी दुनिया लाइ आम क़ानून आहे, सो बि अल्लाह ताला जे हमद सां शुरू थियणु घुरिजे। दोस्तों, सही राह जो सफ़र मां यहाँ वहाँ जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अला शारी ताहिरी सूरतुल फ़ातिहा जो पाण तारुफ़ पढ़ी रहिया आहियूं, ॿुधी रहिया आहियूं, सम्झी रहिया आहियूं। अव्हां सां अर्ज़ु करे रहियो आहियां तफ़सीर अहसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान मझां। त दोस्तो, शुरूआती फ़ातिहतुल किताब खे अव्हां ॿुधो। हाणे नंबर ॿियो, फ़ातिहतुल क़ुरआन। क़ुरआन जो मुंड लोहे महफ़ूज़ में बि इहा पहिरीं सूरत आहे, तंहिं करे उन लाइ इहो नालो निहायत मौज़ून आहे। नंबर 3,
उम्मुल किताब, किताब जो मुंड। इहो नालो इन जे करे आहे जो हीअ सभिनी सूरतुनि खां अॻियां आहे। जीअं मके पाक खे उम्मुल क़ुरा सॾियो वेंदो आहे छो त सभिनी शहरनि खां अॻु में आहे। पूरे क़ुर करीम जो ख़ुलासो हिन सूरत में आहे ऐं हीअ सूरत क़ुर करीम जे सभिनी हुक्मनि ऐं मज़मूननि ते शामिल आहे। जी दोस्तो, चौथों नालो आहे उम्मुल क़ुरान, सूरे फ़ातिहा जो, यानी क़ुरान जो मुंड। अल्लामा राज़ी अलैहि रहमत लिखियो आहे त हिन सूरत खे उम्मुल क़ुरान चवण जा कुझु सबब आहिनि। उहे सबब ॿुधाए थो त चइबो आहे असुल खे, ऐं क़ुर करीम में मक़सदु आहे जीअं ॻाल्हियुनि खे साबित करणु, इलाहियात, क़यामत, नबूवत, तक़दीर जो सबूत। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम में इलाहियात जो ज़िक्र रहे, मालिक यौमिद्दीन में क़यामत जो, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन में तक़दीर जो सबूत आहे, छो त अल्लाह ताला ई मदद करे थो। इहदिना सिरातल मुस्तक़ीम खां पछाड़ीअ ताईं नबूवत जो बयानु अची वियो, छो त नेमत कयल बाननि में अव्वल नबी सॻोरा आहिनि। ॿियो त जेकी बि आसमानी किताब आहिनि उन्हनि में टिनि शयुनि जो बयानु आहे। पहिरियों ज़ुबान सां अल्लाह ताला जी सना करणु, ॿियो ख़िदमत ऐं फ़र्माबरदारीअ में मशगूल रहणु, टियों मुकाशिफ़े ऐं मुशाहिदे जी तलब, पोइ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन में सना आहे। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन में ख़िदमत ऐं ताबेदारी आहे, मगर इय्याका नअबुदु में उबूदियत लाइ जिद्दोजहद जो बयानु आहे ऐं उन जे हासिल करण खां आजिज़ी ऐं मिस्कीनी ॾेखारण लाइ अल्लाह ताला खां मदद तलब करण जो ज़िक्र व इय्याका नस्तईन में आहे, ऐं इहदिना सिरातल मुस्तक़ीम खां आख़िर ताईं मुकाशिफ़े ऐं मुशाहिदे जी तलब आहे। जी दोस्तो, असां जॾहिं सूरह फ़ातिहा जे तारुफ़ खे, उन जी सुञाण खे, उन जी ॼाण खे पढ़ूं था त हिन सूरत में 7 आयतूं आहिनि ऐं जहन्नम जा दरवाज़ा बि 7 आहिनि। जेको हिन खे घणो पढ़ंदो उन लाइ जहन्नम जा 7 ई दरवाज़ा बंदि रहंदा। जी दोस्तो, 5जों नालो आहे अल क़ुरआनुल अज़ीम, सूरह फ़ातिहा जो, यानी वॾो क़ुरान। हज़रत अबू हुरैरा रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उम्मुल क़ुरआन वहिय सबउल मसानी वहियल क़ुरआनुल अज़ीम, यानी हीअ सूरत क़ुरान करीम जो मुंड ऐं वराए नाज़ुल कयल 7 आयतूं ऐं इहा ई क़ुरआन अज़ीम आहे। हिन सूरत लाइ इहो लक़ब क़ुरान करीम में बि आयल आहे, जीअं अल्लाह ताला जो फ़रमान आहे वलक़द आतैनाका सबअम मिनल मसानी वल क़ुरआनिल अज़ीम, अलबत्ता तहक़ीक़ ॾिनियूं असां तोखे 7 आयतूं, वराए नाज़ुल कयल ऐं वॾो क़ुरआन। जी दोस्तो, सही राह जो सफ़र सूरह फ़ातिहा जो तारुफ़ अव्हां खे करायां पियो।
छहों नालो आहे सबउल मसानी, यानी 7 वराए नाज़ुल कयल। हिन सूरत सुगूरीअ में 7 आयतूं आहिनि, जंहिंजे करे खेसि 7 चयो वेंदो आहे। मसानीअ लाइ 3 वजह बयानु कया था वञनि। हिकु त इहो लफ़्ज़ सना खां वरितल आहे, यानी हिन सूरत में अल्लाह ताला जी सना ऐं तारीफ़ अहिड़ी कयल आहे जंहिंजो मिसाल मिलणु मुश्किल आहे। ॿियो त अल सनिया खां वरितल आहे ऐं इस्तस्ना जी माना में आहे, छो त अल्लाह ताला हीअ भलारी सूरत ॾेई हिन उम्मत खे बाक़ी उम्मतुनि खां ख़ासि ऐं मुस्तस्ना कयो आहे। टियों ॿीणाईअ ऐं तकरार जी माना में वरितल आहे, छो त हीअ ई सूरत आहे जेका नमाज़ में वरी वरी पढ़ी वञे थी। जी दोस्तों, सूरतुल फ़ातिहा जो 7हों नालो आहे अल वाफ़िया, यानी पूरी। अल्लामा ज़मख़शरी लिखियो आहे त ही सूरत सारे क़ुरान जी माना ते मुश्तमिल आहे, उन करे अल वाफ़िया सॾी थी वञे। ॿियो त नमाज़ में बि सॼी पढ़ी वेंदी आहे, अधु हिकु रकात में अधु ॿी रकात में करे न पढ़ी वेंदी आहे। अल वाफ़िया ही नालो हज़रत सफ़ियान बिन अईन रज़ियल्लाहु ताला अन्हु खां नक़ल कयल आहे। जी दोस्तों, सूरतुल फ़ातिहा जो 8हों नालो अल कंज़, यानी ख़ज़ानो। हज़रत अबू उमामा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो आहे त सूरह फ़ातिहा, आयतुल कुर्सी, सूरह बकरह जी पछाड़ी ऐं सूरह कौसर चारई अर्श जे ख़ज़ाने मां लथियूं आहिनि। हिन जो 9हों नालो आहे अल काफ़िया, काफ़ी थींदड़। हीअ सूरत ॿी सूरत या दुआ जे एवज़ काफ़ी थी सघे थी, मगर हिन जे एवज़ ॿी का बि सूरत काफ़ी नथी थी सघे। हज़रत इबाद बिन सामत रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, उम्मुल क़ुरआन इवज़ुन अन गैरिहा वलैस गैरुहा इवज़न अनहा, यानी सूरह फ़ातिहा ॿी सूरत जो एवज़ थी सघे थी ऐं उन जो गैर उन जो एवज़ नाहे। जॾहिं हर सूरत जो एवज़ थी सघे थी त पोइ उन जे बदिले में बि काफ़ी थी सघे थी। जी दोस्तों, सूरतुल फ़ातिहा जो 10हों नालो अल असास, मानी बुनियाद, छो त ही क़ुरान जी पहिरीं सूरत ऐं मुंड आहे। हिन में बि 2-3 वजह आहिनि। क़ुरान करीम जी पहिरीं सूरत आहे, उन जे करे असास आहे। ॿियो त क़ुरान पाक जे वॾे शर्फ़ वारनि मज़मूननि ते शामिल आहे ऐं इहो असास आहे, बुनियाद आहे। नंबर 3, ईमान खां पोइ इबादतुनि में वॾे शर्फ़ वारी नमाज़ आहे ऐं उन में हीअ दाख़िल आहे। जी दोस्तों, सूरतुल फ़ातिहा जो 11हों नालो आहे अल नूर। अन नूर जी माना आहे रोशनी। हीअ सूरत अहिड़ी रोशनी आहे जंहिंसां बानो अल्लाह ताला ॾे मुतवजह थिए ऐं उन जो हमद सना ऐं वॾाई बयानु करे, क़यामत जो इक़रार करे ऐं पंहिंजी आजिज़ी ऐं मुहताजी आॾो रखे बंदगी करे ऐं इन खां सही राह जी रहनुमाई तलब करे। तंहिं करे हीअ नालो हिन लाइ मुनासिब ऐं मौज़ून आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां रवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में जिब्राईल अलैहिस्सलाम वेठो हो त मथां आवाज़ ॿुधी मथे निहारे अर्ज़ कयईं त आसमान जो ही दरवाज़ो खुलियो आहे जो अॻ में कॾहिं बि न खुलियो हो। पोइ उन मां हिकिड़ो मलाइक लथो ऐं जिब्राईल अर्ज़ कयो त ही मलक अॼु पहिरियों भेरो लथो आहे, हिन खां कॾहिं बि ज़मीन ते न लथो आहे। पोइ उन मलक अची, फ़रिश्ते अची
मलाइक अची हुज़ूर पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जन ते सलाम वराए मुबारक ॾिनी त अव्हांखे 2 नूर मिलिया आहिनि, सूरह फ़ातिहा ऐं सूरह बक़रह जूं पोयूं आयतूं। आमनर रसूल खां वठी करे आख़िर ताईं, जेकी तोखां अॻ में कंहिं बि नबीअ खे न मिलियूं। त दोस्तो, हिन रवायत में बि हिन सूरत सगोरीअ खे नूर सॾियो वियो आहे। नूर जंहिंजी माना आहे रोशनी। हूअं त सॼो क़ुरान करीम नूर आहे, रोशनी आहे, पर सूरह फ़ातिहा जो नालो ई नूर आहे। जी दोस्तों, दीन इस्लाम जी हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी अव्हां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार अॼु अव्हांखे सूरह फ़ातिहा जो तारुफ़ पियो करायां। सूरह फ़ातिहा जो 12हों नालो सूरतुल हम्द, छो त हिन जो पहिरियों लफ़्ज़ अलहम्द आहे, इन्हीअ जे करे बि सूरतुल हम्द सॾियो वेंदो आहे। ऐं 13हों नालो आहे सूरत शुक्र, छो त हिन सूरत में अल्लाह ताला जे हम्द ऐं शुक्र जो ज़िक्र ऐं तइलीम आहे ऐं अल्लाह जे फ़ज़ल ऐं करम ऐं एहसान जो ज़िक्र आहे। 14हों नालो आहे सूरतुर रुक़िया। दोस्तो, रुक़िया जी माना आहे फीणो। हिन सूरत खे पढ़ी बीमार ते फीणो विझिबो आहे, इन जे करे हिन खे सूरतुर रुक़िया यानी फीणे वारी सूरत बि सॾियो वेंदो आहे। हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु जमायत में मोकिलियो, जंहिंमें 30 सवार हुआ। सफ़र कंदे असां अरबनि जी हिकु क़ौम में लथासूं ऐं उन्हनि खां महिमानीअ जी तलब कईसूं, मगर हुननि इनकार कयो। पोइ संदनि हिकु सरदार खे विछूं डंगियो, भटूं डंग हयूं। असांखे चयऊं, तव्हां मां को फीणे विझण वारो आहे? साहबी थो फरमाए, मूं चयो त आउं आहियां, मगर अव्हां असां सां सुठो न हलिया आहियो। मां फीणो न रखंदुसि, तव्हांजो अव्हां असांखे कुझु ॾियो। उन्हनि चयो त असीं अव्हांखे 30 बकरियूं ॾींदासूं। पोइ मूं उन ते 7 भेरा अलहम्द पढ़ियो ऐं उहो चङो भलो थी पियो। उन भटूअ उन विछूअ जो जेको ज़हर हो, डंग हो, सूर हो, दर्द हो, उहो उनखे छॾे वियो। जॾहिं उन्हनि खां उहे 30 बकरियूं वरितियूंसीं त दिलि में ख़्यालु आयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछण खां सवाइ उन्हनि खे इस्तेमालु न कयो वेंदो। पोइ पाण खे रोकियोसूं तां जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में आयासूं ऐं इहा ॻाल्हि अर्ज़ु कईसूं। पाण फरमायूं त छा तव्हांखे ख़बर न आहे त इहा सूरत फीणो आहे? उहे मिलियल बकरियूं पाण में विरहायो। ऐं हा दोस्तो, मुंहिंजे आका ईअं बि फरमायो त मुंहिंजो बि हिन में हिसो रखो। मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी अलैहि रहमत हिन रवायत खे हाणे बैद में लिखियो आहे त हिन भली हदीस मां इहो मसइलो बि साबित थियो त फीणे जे बदिले में कुझु मिले त वठणु जाइज़ आहे, बल्कि घुरी का शइ वठे त बि जाइज़ आहे। इहो सहाबा जे मअमूल में आहे त दुआ, तावीज़, धाॻो फीणो करण जे लाइ अव्हांखे कुझु मिले थो त उहो नज़रानो आहे, घुरी वठो था तॾहिं बि नाजाइज़ न आहे। दोस्तो, हिन हदीस मां साबित थियो त फीणो रखणु जाइज़ आहे ऐं उन जो एवज़ वठणु बि जाइज़ आहे, मगर अहिड़ा अल्फाज़ जन जी माना सम्झ में न अचे या कुफ़र वारा अल्फाज़ हुजनि त उन्हनि सां फीणो रखणु जाइज़ न आहे। सूरतुल फ़ातिहा अलम शरीफ़ जी अव्हांखे सुञाणप पियो करायां, तारुफ़ पियो करायां त सूरह फ़ातिहा जो 15हों नालो आहे सूरत शिफ़ा, शिफ़ा वारी सूरत।
हज़रत अब्दुल्लाह बिन जाबिर रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे फ़रमायो त तोखे भली सूरत न ॿुधायां जेका क़ुरान में नाज़िल थी आहे। मूं अर्ज़ु कयो त हा उहे अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फ़रमायाऊं त फ़ातिहतुल किताब। पोइ मां भायां थो त पाण ईअं बि फ़रमायाऊं त उन में हर बीमारीअ खां शिफ़ा आहे। अल्लामा राज़ी अलैहि रहमत हिकु रवायत आंदी आहे त हज़रत अबू सईद ख़ुदरी रदी अल्लाह ताला अन्हु फ़रमायो त फ़ातिहतुल किताब शिफ़ाउम मिन कुल्लि सम्मिन। सूरह फ़ातिहा हर ज़हर खां शिफ़ा आहे। जी दोस्तों, सूरह फ़ातिहा जो 16हों नालो सूरत शाफ़िया, शफ़ा ॾींदड़ सूरत। छो जो मंझस शिफ़ा आहे, बहितरीन फीणो आहे, रब्बुल आलमीन जो कलाम आहे। ऐं 17हों नालो आहे सूरत सलात, यानी निमाज़ वारी सूरत। छो जो निमाज़ जे रकअतुनि में वराए वराए पढ़ी वेंदी आहे। ऐं 18हों नालो आहे असलात, यानी निमाज़। हदीस पाक में हिन जो नालो असलात बि आयल आहे। जीअं सही मुस्लिम शरीफ़ में डिघी कुदसी हदीस आयल आहे त अल्लाह ताला फ़रमायो क़स्समतु सलातु बैनी व बैन अब्दी निस्फ़ैन व लिअब्दी मा सअल। मूं निमाज़ खे पंहिंजे ऐं बान्हे जे विच में ॿ अध करे विरहायो आहे ऐं मुंहिंजे बान्हे लाइ इहो आहे जेकी घुरियाई। उनखां पोइ अलहम्द जे विरहाइण जो ज़िक्र आहे, जंहिंमां साबित आहे त असलात मां मुराद अलहम्द शरीफ़ आहे। दोस्तों, 19हों नालो सूरह फ़ातिहा जो सूरत दुआ आहे, दुआ जी सूरत। छो त हिन में उहा बेमिसल ऐं जामे दुआ आहे जा दीन ऐं दुनिया खे शामिल आहे ऐं ॿिन्ही जहाननि जे भलायुनि घुरण लाइ काफ़ी आहे। ऐं 20हों नालो सूरह फ़ातिहा जो सूरत सुवाल, यानी घुरण वारी सूरत। छो त इन में बानो अल्लाह ताला खां रहनुमाई जो सवाल करे थो। इहदिन सिरातुल मुस्तक़ीम, ओ मुंहिंजा मौला मूंखे सिधे रस्ते ते हला, सिधी वाट ॾेखार, सो रस्तो ॾेखार, सही राह ॾेखार, या हलाए। बहरहाल 21हों नालो आहे सूरत तलीमिल मसअला, सवाल करण जो तरीक़ो सेखारण वारी सूरत। छो त हिन में सवाल करण जा आदाब बयानु थियल आहिनि। पहिरियां ई अल्लाह ताला जे नाले सां शुरू करे संदसि हमद सना ऐं वॾाई बयानु करे ऐं पंहिंजी आजिज़ी ज़ाहिर करे हिकु अल्लाह ताला खां सवाइ सवाल करण जो तरीक़ो सेखारियल आहे। तव्हीं रब्बी काइनात अज़ वजल पंहिंजे ख़ालिक, पंहिंजे मालिक खां कीअं सवाल कयो, कीअं घुरो। उन्हीअ खां पोइ 22हों नालो आहे सूरतुल मुनाजात, लिकल गुफ़्तो करण वारी सूरत। जी दोस्तों, बानो रब सां मनाजात कंदे चवे थो इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। हदीस पाक में आहे इज़ा कान अहदुकुम फ़िस्सलाति फ़इन्नहु युनाजी रब्बहु। जंहिं वक़्तु तव्हां मां हिकिड़ो निमाज़ में आहे त उहो अल्लाह ताला सां लिकल गुफ़्तगू थो करे, ॻुझ में राज़ में ख़ुदा सां कलाम थो करे, ख़ुदा सां ॻाल्हाए थो, इल्तिजा थो करे, मुनाजात थो करे, कचहरी थो करे। दोस्तों, 23हों नालो सूरह फ़ातिहा जो आहे सूरत तफ़वीद, सभु कम अल्लाह जे हवाले करण वारी सूरत। छो त हिन में बानो अल्लाह ताला खां मदद तलब करे थो व इय्याक नस्तईन। तो दोस्तों, ही हुआ हिन भलारी सूरत जा नाला जेकी अव्हां ताईं, अव्हां जे समाअतुनि ताईं प्रोग्राम सही राह जे सफ़र में पहुचाया। शाल अल्लाह तबारक व तआला असां सभिनी मुस्लमाननि खे हिन सूरत सगोरी जे फैज़ ऐं बरकत सां मालामाल करे ऐं ही ॼाण ॾींदड़ असांजे मुफ़स्सिर क़ुरान सुल्तानुल मुफ़स्सिरीन आलिम बाअमल हज़रत अल्लामा अलहाज मौलाना मोहम्मद इदरीस दाहिरी ताहिरी बख्शी क़ादरी मदनी शाज़ली, अल्लाह ताला खेनि इज़्ज़त में, आबरू में, उमिरि में, बचनि में, दीन में, दुनिया में तरक़ी अता फ़रमाए। जन असां अव्हां खे अहिड़ी नायाब ॼाण सवली सिंधीअ में ॾिनी।
जी दोस्तों, सूरह फ़ातिहा जे हवाले सां अॼु पाण सईं राह जे सफ़र में ज़िक्र करियूं पिया। प्रोग्राम आहे सईं राह। मां आहियां अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशहरी ताहिरी। त दोस्तों, यकीनन असां ऐं अव्हां अल्लाह अज़्ज़ व जल जे पाक कलाम मुक़द्दस खे सम्झण जी कोशिशि करियूं पिया, उन्हीअ खे पढ़ण जी कोशिशि करियूं पिया। ऐं अॼु अव्हां सां सूरह फ़ातिहा जे हवाले सां ज़िक्र करे रहियो आहियां। सूरह फ़ातिहा जो अव्हां खे तारुफ़ ॿुधाए रहियो आहियां। त हिन पल कुझु लम्हनि जे लाइ, कुझु घड़ियुनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू अमन वालहू अज़्ज़ बुरहानहू तक़द्दस शानहू जे पाक महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जी अज़मत ऐं उन आका महबूब मदीने वारे साईं जो शान ॿुधूं था। पीरनि जे पीर हज़रत ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़ार अल मरूफ़ पीर मिठा रहमतुल्लाह अलैह नक्शबंदी सिलसिले जा सालार आज़म संदन शाइरी मोहतरम मज़हर जे आवाज़ में। लाए दिल बर दिल विच तेरे ते दे देखण दे विच फेरे ते दे देखण दे विच फेरे। लाए दिल बर दिल विच तेरे ते दे देखण दे विच फेरे ते दे देखण दे विच फेरे। जल्ला इहा दिल है मेहराब मुसल्ला, इहा दिल है तूर तजल्ला, इहा दिल है अर्श मुअल्ला, इहा दिल है अर्श मुअल्ला, इहा दिल है अर्श मुअल्ला। दिल बर असलों नेड़े हा लाए दिल बर दिल विच डेरे ते दे देखण दे विच फेरे ते दे देखण दे विच फेरे। हा लाए दिल बर दिल विच तेरे कुरानी ओ दिल विच नूर अयानी, दिल विच मकतब कुरानी, दिल विच जुमले जहानी, दिल विच जुमले जहानी। पर हो भले रे ते दे देखण दे विच फेरे। हा लाए दिल बर दिल विच डेरे ते दे देखण दे विच फेरे ते दे देखण दे विच फेरे। सत मसले इल्म मसाइल हुज्जता अकुल दलाइल, सच मसले इल्म मसाइल, सच हुज्जता अकुल दलाइल, सच नगवी फैलते फाइल, वो सच नगवी फैलते फाइल, सच नगवी फैलते फाइल, सच कूड़े झगड़े झेड़े। हा लाए दिल बर दिल विच डेरे ते दे देखण
मिट्टी लब धूड़े, यहाँ दुनिया सब संग चूड़े, यहाँ दुनिया सब संग चूड़े, रहे हर दम यार परेड़े, हाँ लाए दिल बर दिल विच डेरे, ते दे देखण दे विच फेरे, ते दे देखण दे विच फेरे, हाँ लाए दिल बर दिल विच डेरे, थई कमली दिल सियाणी, हक बाजू गैर न जानी, थई कमली दिल सियाणी, हक बाजू गैर न जानी, इहा कुल है कूड़ कहानी, इहा कुल है कूड़ कहानी, बस हिक दी सिकई ढेरे, बस हिक दी सिकई ढेरे, हाँ लाए दिल बर दिल विच डेरे, ते दे देखण दे विच फेरे, ते दे देखण दे विच फेरे, हाँ लाए दिल बर दिल विच डेरे, ओ दिल ख्वाजा हजरत मोहम्मद अब्दुल गफ्फार सलीमे, ओ डिटी पीर फजल तालीमे, ओ दिल हजरत पीर मिठा ए सलीमे, ओ डिटी पीर फजल तालीमे, इहा रहे बरदी तफहीमे, इहा रहे बरदी तफहीमे, रहे हर दम दीद बसेरे, हाँ लाए दिल बर दिल विच डेरे, ते दे देखण दे विच फेरे, ते दे देखण दे विच फेरे, हाँ लाए दिल बर दिल विच डेरे, ते दे देखण दे विच फेरे, ते दे देखण दे विच फेरे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह, लाए दिल बर दिल विच डेरे, तेरे देखण दे विच फेरे। हज़रत ख्वाजा ख्वाजगा क़य्यूम ज़मा हज़रत ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़्फ़ार अलमरूफ़ पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जो लिखियल तमाम बेहतरीन शानायतो कलाम, शानायती शायरी, बेहतरीन तख़य्युल ऐं आवाज़ हो मोहतरम जनाब मज़हर अली ख़ास खेली ताहिरी साहब जन जो। जी दोस्तों, दीन इस्लाम जी हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में मां आहियां अवां जो मेज़बान ऐं पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी अहसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरआन जो जामे पैगाम अवां ताईं पहुचाइण जी कोशिश करियां पियो। बशरी तकाज़ा मूजिब लफ्ज़ी या एराबी तौर कंहिं भी क़िस्म जी का ग़लती थिए त मज़रत ख़्वाह आहियां। दोस्तों, सूरतुल फ़ातिहा जो तारुफ़ी 23 नाला अवां ॿुधी चुका आहियो, उन्हनि जी माना ऐं मफ़हूम खे समात करे चुका आहियो। हाणे अवां खे सूरतुल फ़ातिहा जो शान नुज़ूल ॿुधायां पियो। मशहूर क़ौल ऐं जमहूर जे चवण मुताबिक़ ही सूरत मक्के मुकर्रमा में नाज़ुल थी आहे। किन जो क़ौल आहे त मदीने मुनव्वरा में नाज़ुल थी आहे।
मगर सही कौल पहिरियों आहे। हज़रत अल्लामा मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी अलैहि रहमत तफ़सीर बहर मवाज जे हवाले सां लिखियो आहे त हिक ॾींहुं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके पाक जे ॿाहिरां लंघिया त ॾिठऊं त काफ़रनि जा 7 काफ़िला पहुता जिन ते केतिरनि क़िस्मनि जो सामान, सोन, चांदी, ज़ेवर, लिबास ऐं सिंगार जो सामान लॾियल हो। पाण ख़्यालु फ़रमायाऊं त काफ़रनि खे हेतिरो माल ऐं मिल्कियत आहे ऐं असहाब सॻोरा रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमईन मिस्कीन ऐं ग़रीब बुखुनि, ॾुखनि ऐं मिस्कीनी हाल में रहनि था, जिन खे ढकण जो कपिड़ो बि पूरो न आहे। जेकॾहिं इहे काफ़िला उन्हनि खे हुजनि हा त ॾाढो भलो थिए हा। तॾहिं अल्लाह ताला सूरे फ़ातिहा नाज़िल कई ऐं इरशाद फ़रमायो त ए प्यारा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तोखे जेकी फ़ातिहा वारियूं 7 आयतूं ॾिनियूं आहिनि से उन्हनि 7 काफ़िलनि खां वधीक भलियूं आहिनि। जेके इन्हनि आयतुनि खे मुहबत सां पढ़ंदा त उन्हनि खे दुनिया जे बरकतुनि सां गॾु आख़िरत जा वॾा दर्जा ऐं सवाब मिलंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, छा त अज़मत आहे। जी दोस्तों, सूरतुल फ़ातिहा जो तारुफ़ करायुम। शान नुज़ूल खां पोइ हाणे हिन सूरत सगूरी जूं फ़ज़ीलतूं। हज़रत अबू सईद रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त आउं निमाज़ पढ़ी रहियो हुउसि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूंखे सॾु कयो। मूं निमाज़ में मशगूल हुजण जे करे जवाबु न ॾिनो। पाण फ़रमायाऊं त अल्लाह ताला जो हुकुम आहे त जंहिं महिल अल्लाह या उन जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां खे सॾे त जवाबु ॾींदा करियो। पोइ पाण फ़रमायाऊं त मस्जिद मां निकिरण खां अॻु तोखे अहिड़ी सूरत सेखारींदुसि जेका सारे क़ुर में वॾे शान वारी आहे। पोइ पाण मूंखे हथ सां वठी हलिया। जॾहिं मस्जिद मां निकिरण वारा थियासीं, मूं अर्ज़ु कयो त अल्लाह ताला जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फ़िदाक अबी व उम्मी, ओ मुंहिंजा महबूब, अव्हां फ़रमायो हो त मां तोखे क़ुर जे वॾी में वॾी सूरत सेखारींदुसि। पाण फ़रमायाऊं त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, इहा सभु मसानी ऐं वॾो क़ुर आहे जेको मूंखे ॾिनो वियो आहे। त दोस्तो, अहमद, बुखारी, दारमी, नसाई वग़ैरह ही रवायत आंदी आहे। हज़रत उबई बिन कअब रदी अल्लाह ताला अन्हु खां मरफ़ूअन रवायत आहे त मा अंज़लल्लाहु फ़ित तौरात वला फ़िल इंजील मिस्ल उम्मिल क़ुरआन वहिय सबउल मसानी, यानी अल्लाह ताला तौरात ऐं इंजील में फ़ातिहा जहिड़ी सूरत नाज़िल न कई आहे ऐं उहा 7 वराए पढ़ियल आयतूं आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन जाबिर रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त क़ुर में भली सूरत अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन आहे। हज़रत अनस रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त क़ुर में अफ़ज़ल सूरत अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन आहे। हज़रत इब्न अब्बास रदी अल्लाह ताला अन्हुमा खां रवायत आहे त फ़ातिहतुल किताब तादिलु बिसुलुसिल क़ुरआन, सूरह फ़ातिहा क़ुर जे 2/3 जे बराबरि आहे। हज़रत हुज़ैफ़ा बिनुल यमान रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फ़रमायो त अल्लाह ताला कंहिं क़ौम ते अज़ाब मोकिलण जो इरादो फ़रमाईंदो आहे, पोइ उन्हनि मां को छोकिरो मकतब में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पढ़ंदो आहे त इहो ॿुधी अल्लाह ताला उन्हनि तां 40 साल अज़ाब खणाए छॾींदो आहे।
दोस्तों, हिन रवायत खां पोइ अल्लामा राज़ी लिखियो आहे त अल्लाह ताला आसमान खां सहीफ़नि समेत 104 किताब नाज़िल कया। 104 किताब नाज़िल कया हुआ। उन्हनि मां 100 जो इल्मु अल्लाह ताला 4 किताबनि तौरात, इंजील, ज़बूर ऐं क़ुरान में आंदो आहे। ऐं तौरात ऐं इंजील ऐं ज़बूर वारो इल्मु वरी रब काइनात क़ुरान में आंदो आहे। ऐं सॼे क़ुरान करीम जो इल्मु फ़ातिहा सगोरी में आंदो आहे। हिन खां पोइ लिखियो अथसि त हिन सूरत में 7 अखर न आहिनि। हिकु से, ॿियो जीम, टियों खे, चोथों ज़े, पंजों शीन, छहों ज़ोए, सतों फे। ऐं उन जो सबबु इहो आहे जो ही 7 ई अखर अज़ाब लाइ ईंदा आहिनि। यानी सा, जीम, ख़ा, ज़ा, शीन, ज़ा ऐं फ़ा। इहे अखर सा, से सिंधीअ में पाण से सवाब पढ़ंदा आहियूं। सा मां मुराद सबूर आहे, माना हलाकत। अल्लाह ताला फरमायो आहे ला तदउल यौम सुबूरन वाहिदन वदउ सुबूरन कसीरा। जीम दोस्तों जहन्नम जो पहिरियों अखर आहे। जीअं अल्लाह ताला फरमायो आहे व इन जहन्नम लमौइदुहुम अजमईन। खे ख़िज़ी माना सवारी जो पहिरियों अखर आहे। जीअं अल्लाह ताला फरमायो आहे इन्नल ख़िज़ियल यौम वस्सूअ अलल काफ़िरीन। ज़े ज़फ़ीर जो पहिरियों अखर आहे। शीन शहीकुन जो पहिरियों अखर आहे। जीअं अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो आहे लहुम फ़ीहा ज़फ़ीरुं व शहीक़। ज़े ज़क़ूम जो पहिरियों अखर आहे। जीअं क़ुरान करीम में आहे इन्न शजरत ज़क़ूम तआमुल असीम। शीन शिकावत जो पहिरियों अखर आहे। जीअं अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे फ़अम्मल लज़ीन शक़ू फ़फ़िन्नार। ज़ोए जहन्नम जे दूंहें ॾे इशारो आहे। जीअं क़ुरान करीम में आहे इंतलिक़ू इला ज़िल्लिन ज़ी सलासि शुअबिन ला ज़लीलिन वला युग़नी मिनल लहब। फ़े फ़िराक़ ॾे इशारो आहे। जीअं फ़रमान रब्बानी आहे यौमइज़िन यतफ़र्रक़ून। दोस्तों, हज़रत अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाह वजहुल करीम खां सूर फ़ातिहा जे बारे में पुछियो वियो। पाण फरमायाई त असांखे अल्लाह ताला जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हदीस ॿुधाई। हिन जे चवण जे वक़्तु हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे चेहरे जो रंग फिरी वियो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़िक्र जे करे वराए वराए चवंदो रहियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त इन्नहा नज़लत मिन कंज़िन तहतल अर्श। इहा अर्श जे हेठां ख़ज़ाने मां नाज़िल थी आहे। दोस्तों, अल्लामा शौकानी अबू नईम ऐं देलमी जे हवाले सां हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आंदी आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो सूर फ़ातिहा हर उन शइ लाइ काफ़ी थी सघे थी जंहिं लाइ बाक़ी क़ुरान पाक मां का शइ काफ़ी नथी थी सघे। ऐं जेकॾहिं सूर फ़ातिहा साहिमीअ जे हिक पुड़ में ऐं बाक़ी क़ुरान ॿिए पुड़ में विझी छॾिजे त सूर फ़ातिहा बाक़ी क़ुरान करीम खां 7 भेरा ॻरी थी वेंदी। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं बिस्तरे ते पासो रखी ऐं सूर फ़ातिहा ऐं क़ुल हुवल्लाह पढ़ी त मौत खां सवा हर शइ खां अमुन वारो थी चुके। त दोस्तों, इन हदीस मां असांखे हिकिड़ो सबक़ु मिलियो त पाण जंहिं वक़्तु सुम्हूं था आराम कयूं था त सूर फ़ातिहा ऐं सूर इख़लास क़ुल हुवल्लाह शरीफ़ पढ़णु खपे। छो त मुंहिंजे आका फ़रमायो आहे त मौत खां सवा हर शइ
अव्हां खे अमुन अमान ॾिए थी। जी दोस्तो, हाणे सूरे फ़ातिहा जो तारुफ़ अव्हां खे करायोसीं, शान नुज़ूल उन जूं फ़ज़ीलतूं अव्हां ॿुधियूं। हाणे हिन सूरत जे बाबति कुझु मसइला आहिनि जेके प्रोग्राम जे आख़िर में अव्हां खे ॿुधायां पियो। हर निमाज़ में उन जो पढ़णु वाजिबु आहे। फ़र्ज़ निमाज़ जी पहिरीं 2 रकातुनि में ऐं ॿियनि निमाज़ुनि जे सभिनी रकातुनि में। नंबर 2, इमाम जे पोयां मुक़्तदी जमायती सूरह फ़ातिहा न पढ़ंदो, जीअं क़ुरान करीम में आहे वइज़ा क़ुरिअल क़ुरआन फ़स्तमिऊ लहू व अंसितू, यानी जंहिं वक़्तु क़ुरान पढ़ियो वञे त पोइ कन ॾेई ॿुधो ऐं चुप कयो। हदीस पाक में आहे इज़ा क़रअल इमाम फ़ अंसितू, जंहिं वक़्तु इमाम क़िराअत करे त पोइ चुप कयो। दोस्तो, इमाम जी क़िराअत मुक़्तदी जी क़िराअत आहे। हज़रत अली ऐं हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद तक़रीबन 80 असहाबन सगोरन रदी अल्लाह ताला अन्हुम खां रवायत कई आहे त उहे इमाम जे पोयां फ़ातिहा पढ़ण खां मना कंदा हुआ। वधीक हदीस जे तहक़ीक़ तहावी शरीफ़, मुअत्ता इमाम मालिक वग़ैरह में अव्हां पढ़ी सघो था। उन्हनि हदीसुनि में आयल आहे त ला सलात इल्ला बिफ़ातिहतिल किताब, सो इन में इहो न आहे त हर निमाज़ी जमायत में बीठल बि जुदा जुदा पढ़े, बल्कि मुराद आहे त निमाज़ फ़ातिहा खां सवाइ न आहे। जॾहिं इमाम फ़ातिहा पढ़े त उहा निमाज़ सभिनी लाइ फ़ातिहा वारी थी, फ़ातिहा खां ख़ाली न थी। ॿियो त हदीस में आहे त फ़ातिहा पढ़ो ऐं आयत शरीफ़ में आहे त क़ुरान चुप करे ॿुधो। उन में मुआफ़िक़त इन तरह थींदी त अकेलो निमाज़ पढ़ण वारो सूरह फ़ातिहा पढ़े ऐं इमाम बि पढ़े पर जमायत ॿुधे। पोइ जॾहिं वॾे आवाज़ सां पढ़ण वारी निमाज़ बिना फ़ातिहा थी वेंदी त वॾे आवाज़ सां न पढ़ण वारी पिणु थी वेंदी। अहिड़ी तरह हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, मन कान लहू इमामुन फ़िक़रअतुल इमाम लहू क़िराअतुन, जंहिंजो निमाज़ पढ़ण में इमाम आहे त पोइ इमाम जी क़िराअत उन जी क़िराअत आहे। हिन हदीस मुबारक जे मथां जामे अज़हर शरीफ़ जे मज़हूर मुहक़िक़ हाशिये में लिखियो आहे त इहा हदीस इमाम मुहम्मद पंहिंजे मुअत्ता में हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि खां ऐं उन मूसा बिन उवैयाशा खां पछाड़ी सनद ताईं हिन लफ़्ज़नि सां आंदी आहे त मन सला ख़ल्फ़ल इमाम फ़इन्न क़िराअतल इमाम लहू क़िराअतुन, यानी जंहिं इमाम जे पोयां निमाज़ पढ़ी पोइ बेशक इमाम जी क़िराअत उन जी क़िराअत आहे। मुहम्मद बिन मुनी ऐं इब्नुल हमाम फरमायो आहे त हीअ असनाद इमाम बुख़ारी ऐं मुस्लिम जे शर्तनि ते सही आहे। इन साॻी सनद लाइ अबू दाऊद शरीफ़ जे शारिह बि लिखियो आहे त असनाद सही, उन जी सनद सही आहे। मुफ्ती रशीद अहमद लुधियानवी अहसनुल फ़तावा सुफ़े 106 जुल्द 3 में हिकु निजो रिसालो लिखियो आहे, जंहिंमें ग़ैर मुक़ल्लिदनि खे मुकमल जवाबु ॾेई साबित कयो अथसि त इमाम जे पोयां फ़ातिहा न पढ़ी वेंदी, मगर ड्रेग जे डप खां मुख़्तसिर दलीलनि ते किफ़ायत कई अथमि। शाल अल्लाह ताला क़बूल करे ऐं राज़ी थिए। जी दोस्तो, दीन इस्लाम जे हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में मां आहियां अव्हां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। सोशल मीडिया जे जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अव्हां जे समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौरु ईमान जी सलामती लाइ ही हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश कई अथमि। बशरी तक़ाज़ा मूजिबि लफ़्ज़ी या एराबी शद मद या कंहिं जुमिले में पढ़ण में का ग़लती थिए त ख़ुदा वास्ते माफ़ कंदा ऐं अल्लाह करीम खां बि
माफ़ी घुरां थो। अस्तगफिरुल्लाह ताला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। दोस्तो, असांजी सिंध धरतीअ जे हिन माए नाज़ ऐं बेबाक आलिम सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस दाहिरी ताहिरी बख्शी क़ादरी मदनी नक्शबंदी शाज़ अली दामत बरकातुहुल आलिया जे लिखियल सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर अहसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान जो जामे पैगाम अव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि करियां पियो। इन दुआ सां त अल्लाह करीम मुंहिंजो ॿुधाइण ऐं अव्हां जो ॿुधणु पंहिंजे पारां बारगाह इलाही में क़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। जो कुछ ॿुधूं था अल्लाह करीम उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन। आख़िर में मां उन्हनि दोस्तनि जा नाम खणा जेके अॼोके सईं राह जे सफ़र में शामिल रहिया। मोहतरम शमसदीन सोलंगी साहब, मोहतरम जोखियो नईम अहमद ताहिरी साहब, मोहतरम अख्तर अली अख्तर ख़ासखेली ताहिरी नवाबशाह खां। ही दोस्त पसे पर्दा जेको स्टेटस असांजे फेसबुक लाइव जे हवाले सां असांखे ॾींदो आहे। मोहतरम ज़हूर अहमद साहब, मोहतरम वली मोहम्मद राहिमू साहब, मोहतरम इमरान अब्बासी साहब, मोहतरम हाफ़िज़ इमामदीन हुसैनी साहब, मोहतरम हाफ़िज़ फैज़ मोहम्मद लाशारी साहब, मोहतरम मोहम्मद उस्मान साहब, मोहतरम मुश्ताक जोखियो साहब, मोहतरम मोहम्मद उस्मान महर साहब, मोहतरम उमर फ़ारूक ताहिरी साहब, मोहतरम रज़ाक जे समा साहब, मोहतरम मीर मुज़म्मिल साहब, मोहतरम हाफ़िज़ प्रोफेसर मोहम्मद अली सुमरो साहब, मोहतरम ग़ुलाम अब्बास हसनैनी जाफ़री साहब, मोहतरम यूनुस जोखियो साहब, मोहतरम रहीम ॾिनो महेसर साहब, मोहतरम नात ख़्वां मोहम्मद यूसुफ सुमरो साहब, मोहतरम वाजिद अली सहतो साहब, मोहतरम फ़ारूक अहमद कुरैशी साहब, मोहतरम मंठार मल्लाह साहब, मोहतरम गुल मोहम्मद शोरो साहब, मोहतरम रोशन अली सारियो साहब, मोहतरम दुर मोहम्मद ताहिरी साहब कराची खां पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिल रहा। मोहतरम साहिब रिनो सदायो साहब, मोहतरम रहमतुल्लाह जामोट साहब, मोहतरम इंजीनियर रहमतुल्लाह सांद साहब, मोहतरम बशीर अहमद तीवणो साहब, मोहतरम अब्दुल्लाह मुतवा साहब जेको इंडिया कच्छ भुज वारे इलाइक़े खां पंहिंजे प्रोग्राम जे सफ़र में शामिल रहा। ऐं बहितरीन कलाकार, बहितरीन पैगाम ॾींदड़, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी तारीफ़ ॻाईंदड़ सना ख़्वां बहितरीन कलाकार मोहतरम मुमताज़ लाशारी साहब ऐं मोहतरम ख़ालिद चांडियो साहब अॼोके सईं राह जे सफ़र में शामिल रहा। अल्लाह ताला खेनि आला अजुर अता फ़रमाए। अल्लाह ताला असां ऐं अव्हां खे तौफ़ीक़ बख़्शे त जेको ही सईं राह जो सफ़र असां शुरू कयो आहे, अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾे, एतिरी उमिरि ॾे, एतिरो इल्मु अदराक सिहत अता फ़रमाए त असीं हिन सईं राह जे सफ़र में तफ़सीर अहसनुल बयान खे मुकमल करे सघूं। इन्हीअ ते पंहिंजे प्रोग्राम पेशकार, प्रोग्राम मेज़बान सईं राह जे सफ़र में आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी अव्हां खां इजाज़त घुरे थो। जारे पेर तारे ख़ैर अल्लाह वाही।